शाह रिसाले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। जाजक झू ना गढ़ में को अताई आयो, तिह कामल कधे केनरो वेही वॼायो। शहर सॼो ई सुर सी तंदन तपायो, दायूं दरमांदियूं थियूं ॿायन ॿाॾायो। चारण थी चाहियो ते मारी आहे मंगणो, नरतई तंद न्याज़ सी ॿराई ॿेझल। राजा रतोलन में ओनाई अमल, राज कयाई राव सी किह मोचारी महल। अना अहमद बला मीम सी हई सायल, किह किह पेई कल त हर दोई हेक थिया। कनी कनी माढ़ियन पेई कल काई, रस्या जे रमज़ खे तन पार सी पाई। इलल इंसान सरी व इना सज़ो वरती एवाई। राजा रागाई हर दोई हेक थिया। सर जे हुआऊं हलियो चारण चताई, सो मोड़ा झले न माल जा थो माणक मोटाए। तूं दर आयस ते जीअं तूं नाह न सिखियो, जे मेरासी मंगणा आऊं पिण मंझां तन। के कह मुंहिंजे कन अरस मंझारां उन जी। काजा ॻाल्हि गरी ॿेल जिया ॿुधाओ मूं, पेठें जीअं गरनार में तंदन तां न करे। के तूं पंध परे के मंग झलींदसि मंगणा। मंग झलियां मोरही न मूं पंध परे, मंग न झलियां मोरही न मूं पंध परे। ॻणी आयसि ॻाल्हिड़ी ॻुझी तो ॻरे, सा समझ सोरठ वर वेंदसि कीन वरी। पिरियां पेर भरे तो लाइ आयो आहियां, सर मङी सर घरी सर रही थी न सलाह। ग़रीबनऊं न गुज़री थो मारी मीर मलाह। नायो नवाबन जा सोरियो कधी साह, ख़ालिक संझ सभा कोन छॾींदो किथें।